कंडो गुलाम हैदर मां ख़बर ॾींदा हलूं त कड़ियो गवर जी हद में ॻोठ रमज़ान निज़ामाणी में पुरसरार नमूने ओचितो बाह लॻण सबब लाशारी बिरादरी जे पोरियतम सुल्तान लाशारी, अब्दुल हुसैन लाशारी, फयाज़ लाशारी, फज़ल लाशारी जे 4 घरनि समेत खटूं बिस्तरा, हंध कपड़ा, अनाज, रोक रक़म समेत समूरो सामान सड़ी रख थी वियो। जॾहिं त ओचितो बाह लॻण सबब 2 बकरियुनि जा फरड़ा पिण सड़ी विया। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाह ते कंट्रोल करण जी कोशिश में रुधल रहिया। 1 कलाक बाद कड़ियो गवर मां फायर ब्रिगेड गाड़ी पहुची बाह ते ज़ाब्तो आणे ॻोठ जे वधीक घरनि खे सड़ण खां बचाए वरितो। ॿिए तरफ़ मुतासिरनि सुल्तान लाशारी, अब्दुल हुसैन लाशारी, फयाज़ लाशारी, फज़ल लाशारी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ओचितो बाह लॻण सबब घरनि समेत समूरो सामान सड़ी वियो आहे, पर अञा ताईं कंहिं बि वार नाहे कई। बजड़ा खुले आसमान हेठि वेठल आहिनि। मुतासिरनि चयो त वस वारा नोटिस वठी माली मदद कनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।